बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, ये लेक्चर नंबर 1 जो पार्ट 2 आहे। लेक्चर नंबर 1 जी वीडियो पार्ट 1 में जो पाण पढ़ियो उन में पाण पढ़ियो त ग्रामर छाखे चइबो आहे, व्याकरण छाखे चइबो आहे, ज़बान जो इल्मु, ॿोलीअ जो क़ाइदो ऐं सर्फ़ न जंहिंमें पाण पढ़ी आया आहियूं पार्ट 1 में। मटा सटा करणु, तब्दील करणु या ॿोलीअ जे अखरनि लफ़्ज़नि खे फेरणु, बदल सदल करण खे सर्फ़ चइबो आहे। न छाखे चइबो आहे ये पाण पहिरीं वीडियो में पढ़ी आयासीं ऐं हिन वीडियो में वरी पाण पढ़ंदासीं अखर छाखे चइबो आहे। सो जंहिं दोस्त पहिरीं पार्ट 1 लेक्चर 1 नंबर 1 जी वीडियो न ॾिठी आहे, पहिरीं ॾिसी वठे, पोइ हिन वीडियो खे ॾिसे त जीअं हुनखे सम्झण में सवलाई थी वञे। सो पाण हिन वीडियो में पाण पढ़ंदासीं त अखर छाखे चइबो आहे। अखर छाखे चइबो आहे, कंहिं बि ॿोलीअ जे अल्फ़ाबेट जी या अखरनि जी हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। मिसाल अलिफ, बे, ते, थे, हे, खे, ये सभु अखर आहिनि। अखर आहिनि ऐं वरी जी निशानियूं आहिनि। ऐं कंहिं बि ॿोलीअ जी मिसाल तौरु इंग्लिश जी या उर्दूअ जी या सिंधीअ जी या अरबीअ जी, इंग्लिश जो मिसाल वठूं जंहिंमें ए, बी, सी, डी अलॻि अलॻि अखर आहिनि ऐं उन जो वरी शिकिल अलॻि आहे, उन जो आवाज़ु अलॻि आहे। सो ईअं बि सिंधीअ जी जेका ॿोली आहे इन में बि अखरनि जी निशानी, सुञाणप लाइ ऐं आवाज़ु अलॻि थिए थो। मिसाल जे तौर ते माना हिकिड़ी नोटेबल शइ जेका आहे त माना हर हिकु अखर जो आवाज़ु थिए थो, हर हिकु अखर जो आवाज़ु थिए थो। सो अॼु जो टॉपिक इहो ई हो। सो असांजे चैनल बाबुल इस्लाम सिंध खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। महिरबानी।